हजरत अबू बकर वटि हिकिड़ो मजूसी गुलाम हो, मजूसी हो, मुस्लमान हो, मजूसी हो, ॾाढो सुहिणो हो ऐं एॾो क़ाबिल हो जो वापार ते वेंदो त लख कमाए ईंदो, धूड़ मां धन पैदा कंदो हो। उमय्या बिन खल्फ चयो त जेकॾहिं तोखे बिलाल ख़रीद करणो आहे त तो वारो गुलाम मूंखे ॾे, मुंहिंजो गुलाम तोखे थो ॾियां। उमय्या सोचे त अहिड़ो क़ीमती गुलाम मूंखे छो ॾींदो। हज़रत अबू बकर चयो त क़ीमती गुलाम बि ॼाए थो, उत्तर बि ॼाए थो, बिलाल ॾे। चओ सुभान अल्लाह। उमय्या बिन खल्फ चयो त मता फिरी वञे। जल्दी जल्दी वापार थियो, बिलाल अबू बकर जे हवाले थियो। वो मजूसी गुलाम उमय्या बिन खलीफ़ वरितो, गुलाम ते कब्ज़ो करे चए थो अबू बकर तुंहिंजो अकुली वियो हलियो आहे, अॻे सियाणो हुए, समझदार हुए, अहिड़ो क़ीमती गुलाम लखनि में कोन ॾिबो आहे। बिलाल जी ज़बान पाती आहे, रंग सादो आहे, अकुल जो सादड़ो आहे, वापार जी ख़बर कान्हेसि, उहो तो वरितो आहे, हे क़ाबिल गुलाम ॾिनो थी, तूं त घाटे में वए। अबू बकर चयो तो घाटे में मां कोन वियो आहियां, घाटे में तूं वियो आहे जो जहन्नमी तोखे ॾेई मां जन्नती ख़रीद कयो आहे। तोखे जहन्नमी मजूसी ॾिनो अथमि ऐं तोखां मुहम्मद जो गुलाम वरितो अथमि, जंहिंजी सुभाणे ते जारी आहे अल्लाह 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 अल्लाह। जब फतह मक्के वारे दिहाड़े मुस्तफा मक्के में आयो, मक्को फतह थियो, नबी करीम जी ज़ात बुत भगा, काबो पाक थियो। नबी करीम फरमायो अॼु मक्के वारनि खे ॿुधाइणो आहे त मां मुहम्मद करीम जो मक्के में अल्लाह अकबर जी बांग थो ॾियारायां। अॼु सोने आवाज़ वारा वॾा वॾा कारी हसीन जमील बुलंद आवाज़ वारा नबी करीम अलैहि सलाम जा प्यारा सहाबी सभु को पियो चए त मुस्तफा मूंखे चवे त मां बांग ॾियां। अॼु नबी करीम ॾेखारे थो, पुछूं ऐन बिलाल, ओ सहाबियो लबैक या रसूल अल्लाह। बिलाल काथे आहे? कुंडड़ी में वेठो आहे, क़िबला जो बानी जो ॿारु। बिलाल ॿियनि खां बि बांग चवराए सघां थो, अली खां बि चवाए सघां थो, उस्मान खां बि चवाए सघां थो, उमर खां बि चवाए सघां थो, अबू बकर खे बि चवां त बांग चई सघे थो, पर मक्के में तो ते ज़ुल्म थींदो हो। अॼु मां मुहम्मद तोखे काबे जे छत ते छाया थो, उते अल्लाह जो नालो बुलंद कर त मुस्तफा जे गुलामनि जो शान केॾो आहे। चढ़ मथे काबे ते। बिलाल चढ़ी वियो, रसल में हथ विझंदो, चढ़ंदो चढ़ंदो मथे वियो। महबूब फरमाए मथे छत ते चढ़ी बांग ॾे। बिलाल कन्ननि में हथ विझी जबल बांग जो इरादो कयो, दिल में सोचई ज़मीन ते बांग ॾींदो हां त मुंहुं काबे ॾे हूंदो आहे, मदीने में बांग ॾींदो हां त मुंहुं काबे ॾे हूंदो आहे, बदर में बांग ॾिनमि त मुंहुं काबे ॾे आहे, ओद में बांग ॾिनमि त मुंहुं काबे ॾे आहे, ख़ैबर में बांग ॾिनमि त मुंहुं काबे ॾे आहे, मस्जिद नबवी में बांग ॾिनमि त काबे ॾे मुंहुं आहे। हाणे त मुस्तफा मूंखे काबे ते चाढ़े छॾियो, हाणे मुंहुं काॾे कयां? सोच में पइजी वियो। हबीब करीम जे ज़ात बाबरकात खे चई क़िबला तो त मूंखे काबे जे छत ते चाढ़े छॾियो, हाणे मुंहुं काॾे कयां? मुस्तफा फरमायो जमल ज़मीन ते हुजी त मुंहुं काबे ॾे कर, पर जमल काबे ते हुजी त काबे जे काबे मुहम्मद ॾे मुंहुं कर। जॾहिं काबे जे छत ते हुजी त काबे जे छत ते हुजण वारी हालत में हाणे काबो पेरनि जे हेठो आहे, हाणे मुंहुं ओॾे कर जाॾे काबे जो बि काबो हुजे। बिलाल जी मस्ती चवे थो अल्लाह अल्लाह ओ अल्लाह 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 अल्लाह। जान बुझी जल जे झोलीअ में जान बि आयो। थरो था न
जद जी जल जे झोली मंझ जानब आयो कह वेले हर सासी हम तो सना ही गायो अल्लाह 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 अल्लाह। ॾाढी मूंखे सोढ़ी ॻाल्हि थी वणे तो झिरमिरदा ई झिरक मुड़का इन प्यागेरा झिरमिरदा ई झिरक मुड़का इन प्यागेरा को इल पई कूकारे बहकन प्या पाटेरा को इल पई कूकारे बहकन प्या पाटेरा अल्लाह 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 अल्लाह। सभी जो सुभान अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए हिज़्बा सफ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम। ओ मोमिनो मां रब करीम तव्हां ते इहो एहसान कयो आहे जो पंहिंजो दिल भर मूं तव्हां खे ॾेई छॾियो। खुदा जो कसम आहे पंहिंजो यार कंहिंखे ॾेखारिबो बि नाहे ॾेखारिबो आहे ॾाढे ॻाल्हायो यार कंहिंखे ॾेखारिबो आहे। मुस्तफ़ा फरमाए थो कंहिंखे यार पंहिंजो दिल भर पंहिंजो महबूब ॾेखारिबो कोन्हे मां त तव्हांखे ॾेई छॾियो। छो इन्हीअ जे करे जो तव्हां कमज़ोर आहियो छा आहियो कमज़ोर आहियो हीणा आहियो बेअमल आहियो। मां पंहिंजो रहमत वारो नबी ॾिनो तव्हां त तव्हांखे बाकुर भए जन्नत ॾियो थियो। पिटाई साहब अजीब ॻाल्हि कई चवे थो आया आसथियाम मुंहिंजा ॿारो चल बंभोर में पसी पहर पिंढल जी मुंहिंजा नीहूं नेण ठरियोम हाणे गूंगर विसरियोम सुखन शाखूं कढियूं। सभई चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या अदा जमल मुंहिंजो महबूब आयो त मला ईदूं थियूं या न चओ चओ चओ। हिकिड़े आशिक से ॾाढी वॾी ॻाल्हि कई आहे चवे थो सारे जग में जान बल जिन सार थी विया मोहम्मद अची वियो बेड़ा पार थी विया। सारे जग में जान बल जिन सार थी विया मोहम्मद अची वियो बेड़ा पार थी विया। कतियूं कुत बतारा बती चाहे बिजली कतियूं कुत बतारा बती चाहे बिजली मोहम्मद मिठे जी तिखी तेज तजली चवा चए मदा अजीरो बेड़ा पार मोहम्मद अजीरो काछे वारा बरसात खपे मींहुं खपे कीअं खपंदी कीअं उठी बूंद बरसात बरसन बहारो उठी बूंद बरसात बरसन बहारो पखी पाण में कल पिया ॿोलियूं बाजारूं त्रिड़ा
गुल गुलाबी से गुलजार थी विया मोहम्मद अची वियो बेड़ा पार थी विया सारे जग में जानब लजन सार थी विया मोहम्मद अची वियो बेड़ा पार थी विया अगर तोखे मींहं जी ज़रूरत आहे तोखे ॾुकारा तुंहिंजूं नयूं सुकी वियो तुंहिंजा खूह सुकी विया तुंहिंजा बनी ॿारा ख़ुश्क थी विया अगर मींहं जी ज़रूरत थी घर घर मीलाद कर उर्स कर कीअं था मींहं वसनि उठी बूंद बरसात बरसन बहारियो पखी पाण में कल पिया बोलूं बाजारूं टिया गुल गुलाबी से गुलजार थी विया मोहम्मद अची वियो बेड़ा पार थी विया सारे जग में जानब लजन सार थी विया मोहम्मद अची वियो बेड़ा पार थी विया मुंहिंजी हाज़िरी क़बूल कंदो अलाह साईं साईं नज़र कौमनि खे वधाईंदो साईं भाइरनि खे पुटनि खे सॼे ख़ानदान खे अञा बरकतूं ॾींदो मूंखे ख़ुदा जो कसम आहे महबूब जो अहिड़ो मिठो ज़िक्र आहे मां सुबुह करे छॾियां त बि तव्हां न थकबो बाबा पर मां छा कयां मां यार रोज़ जी ॻाल्हि आहे मां थकी पियो आहे ॾाढो मां दिलि में पियो त अधु कलाकु मुनो कलाकु ॻाल्हाईंदुसि पर ख़बर कान पई अलाए केतिरो ॻाल्हाए 1.5 कलाक खां कमु चढ़ी वियो आहे अलाह सही शर तव्हांजे काठे ते रहमतुनि जा मींहं वसाए अलाह सही शर तव्हांजे होद शहाणी जे ॻोठ खे आबाद फरमाए बीमारियूं दूर फरमाए कदूरतूं दूर फरमाए मोहब्बतुनि जा बाग बरसाए पाण में ॿधी मोहब्बत नसीब फरमाए ये जेका ओरे परे खां आधी रात जो जमात आई वेठी आहे ख़ुदा सभिनी खे मदीने वारे जो दीदार कराए हबीबनि जो इश्क ऐं मोहब्बत नसीब फरमाए मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकाशर तव्हां असांजा बेड़ा पार फरमाईंदो अलाह सही शर तव्हां असां सभिनि खे पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकाश जे सदके दिलि जूं मुरादूं पूरियूं फरमाईंदो हाणे सभई गॾिजी ख़ुदा जे दरबार में दस्त बदुआ थी दुआ घुरो के मरीज़ आहिनि अखियुनि जा के मरीज़ आहिनि टीबीअ जा के कैंसर जा के कंहिंजो कर्ज़ आहे कंहिं ते मर्ज़ आहे कंहिंजे रिस्क में तंगी आहे को बच्चनि जो बुखियो आहे कंहिंजा बच्चा बेफ़रमान आहिनि अॼु सभिनी लाइ दुआ घुरो मदीने वारे साईं जे सदके ख़ुदा सभिनि जा बेड़ा पार फरमाए اللهم صل على سيدنا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين या इलाह العالمين मुस्तफ़ा जे सदके असांजो दुआऊं क़बूल फरमा मुस्तफ़ा जे सदके असांजो दिलि जूं मुरादूं पूरियूं फरमा मुस्तफ़ा जे सदके मौला असांजे काछे ते सिंध ते रहमत जा मींहं वसाए या अल्लाह पंहिंजे हबीब जे सदके असांखे ॾुकार में न मार असांजे खूहनि खे आबादियुनि खे फसलनि खे ओलड़ छड़कूं बचाए या अल्लाह असांजे वाहन में खूहनि में नदियुनि में नालनि में रहमत जो पाणी रवानो फरमा या अल्लाह बीमारनि जूं बीमारियूं दूर फरमा होत ख़ान शाहानी में जेके मरीज़ आहिनि तंहिंजा मर्ज़ दूर फरमा जेके कर्ज़ी आहिनि तंहिंजा कर्ज़ दूर फरमा जंहिंजी पाण में कदूरत आहे तंहिंजी पाण में मोहब्बत कराए या अल्लाह सभिनी जा बेड़ा पार फरमा ओड़े पाड़े खां ॿियनि ॻोठनि खां इलाइक़नि खां जमात आई आहे शाहसन खां आई आहे छन्नी खां आई आहे जोईअ खां आई आहे ॿियनि इलाइक़नि खां आई आहे मौला सभिनी जा बेड़ा पार फरमा मुंहिंजा मौला मूंखे ख़बर कान्हे कहिड़ा कहिड़ा सवाली सभिनी खे तूं सुञाणी थो सभिनी जूं मुरादूं पूरियूं फरमा या अल्लाह मूंखे नालो कजो कोन थो अचे सभिनी जा नाला तूं सुञाणी थो सभिनी जा बेड़ा पार फरमा साईं नज़र मोहम्मद जे बच्चनि में बरकत फरमाए आल औलाद सालिह बनाए या अल्लाह हुन जे बच्चनि खे नेक ऐं सालिह बना दीन ऐं दुनिया जूं भलायूं नसीब फरमा साईं ख़लीफ़े साहब खे ख़िज़री हयाती अता फरमा उन जे बच्चनि खे आलिम हाफ़िज़ कारी बनाए या अल्लाह साईं जन जा जेके अज़ीज़ क़रीब आहिनि सभिनी जा बेड़ा पार फरमा या अल्लाह इन सारी जमात जे तुफ़े दे मूं गुनाहगार जा गुनाह बि माफ़ फरमा
इन्नल्लाह कराची का जमात आई या खलीफे साहब जी मौलाना जा भी बेड़ा पार फरमा जेके भी दोस्त अहबाब आया सबनी जो अचड़ कबूल फरमा इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व आलिहि व बारिक व सल्लिम सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सब अयुथी भी हो बशेर सलातु सलाम जा पढ़ बाओ हाल सलाम पढ़ी मुस्तफा जाने रहमत ताज शरीफ जिनकी हर में लतो जी बोलती जिनकी दरगाह मशहूरी शरीफ मेरे मुर्शिद की अज़मत लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत लाखों सलाम शमए बज़ में हिदायत लाखों सलाम शमए बज़ में हिदायत सलाम सब बद के मके सलाम या रहमतल आलमीन या इलाही वासदाए इब्ने बतूल गुंबज़े खिज़रा की ज़ियारत हो नसीब ख्वाहिश बदकार डूबे हुए ज़िल्लत में कुछ भी है लेकिन तेरे महबूब की उम्मत में है ऐ खुदा के लाडले प्यारे रसूल ये सलामी आज जाना हो कबूल अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैका या रहमतुल आलमीन अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह साइनज़र साहब ताकि मुबारक हो